अस्सलाम वालेकुम। हिन लेक्चर में ॾिसंदासीं त अणपूरनि जी ज़रब कीअं कबी आहे, मल्टीप्लाइंग फ्रैक्शंस। सही आहे। जेकॾहिं तव्हां वटि फ्रैक्शंस ॾिनल आहिनि, जीअं हिन एग्ज़ाम्पल में आहिनि 10/5 20/4, हे ॿ फ्रैक्शंस ॾिनल आहिनि, हिकु हे फ्रैक्शन ऐं हिकु हे फ्रैक्शन, ऐं विच में आहे मल्टीप्लाई जी साइन। त हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई कीअं कंदासीं? हिन जो आसान तरीक़ो इहो आहे त जंहिंमें कंफ्यूजन बि न थिए। सही आहे। टेबल हणी सघूं था, हिन जी हिन ते हणूं, माना सेम नंबर जी हिन ते ऐं हिन ते जेकॾहिं वञे थी त हणूं, ऐं सेम नंबर जी हिन ते ऐं हिन ते जेकॾहिं वञे थी पूरी टेबल त हणी सघूं था। पर जेकॾहिं तव्हां इन कंफ्यूजन खां बचणु चाहियो था त छा कंदो? सिंपली ॾिसो, डिनोमिनेटर खे डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई कंदासीं, ठीकु आहे, ऐं न्यूमिरेटर खे न्यूमिरेटर सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं हिते रखंदासीं। सही आहे। पोइ हिते जेको इन जो आंसर अची वेंदो ॿिन्ही जो, उन्हनि ते पोइ टेबल हणंदासीं। सही आहे। ॾिसो कीअं कंदासीं। ॿ फ्रैक्शंस मिलियल आहिनि, मल्टीप्लाई जी निशानी आहे त माना मल्टीप्लाई करिणो आहे। छा कंदासीं? डिनोमिनेटर खे डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई करे हिते रखंदासीं। 5 चौंक 20। सही आहे। 10 20 200, हे असां वटि हीअं अची विया। सही आहे। जेके असां वटि अंश आहिनि, हे अंश आहे ऐं हे हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई करे हिते रखियोसीं, ऐं छेदनि खे बि मल्टीप्लाई करे हिते रखियोसीं, 5 ऐं 4 खे। सही आहे। हाणे ॾिसो, हिते टेबल हणंदासीं, इहा असां लाइ सवली आहे। हिते 0 आहे, हिते बि 0 आहे, ॿिन्ही खे कैंसिल कयोसीं। हाणे मथे छा बचो? 20 ऐं हेठि बचो 2। त 20 ऐं 2 ते ॿिनि जो खोड़ो पूरो वञे थो। सही आहे। त छा कंदासीं? 1 2 1 2 0 मथे। सही आहे। त 10/1 असां वटि जवाबु आहे, जंहिंखे असां 10 बि लिखी सघूं था। सही आहे। जेकॾहिं तव्हां टेबल हणो आहे त बि आंसर साॻियो ई अचे हा। 5 ते ऐं 20 ते टेबल हणो आहे 5 जी, ऐं 4 ऐं 10 ते 2 जी टेबल हणी ऐं सिंप्लीफाई कयो त पोइ बि जवाबु साॻियो ई अचे हा। पर उन में कंफ्यूजन थींदी आहे त कंहिंजी टेबल किथे हणूं, कीअं कयूं। त इन कंफ्यूजन खां बचण लाइ छा कंदो? तव्हां मल्टीप्लाई कंदो डिनोमिनेटर्स ऐं न्यूमिरेटर्स ऐं हिते रखंदो, पोइ सिंप्लीफाई कंदो, तव्हां लाइ इज़ी थींदो। सही आहे। हीअ असां वटि ॿियो एग्ज़ाम्पल ॾिनल आहे 4/3 6/5, हिन ॿिन्ही जी मल्टीप्लिकेशन करणी आहे। हाणे जेकॾहिं असां चाहियूं त 3 ऐं 6 ते ॾिसो, हे मथां आहे हे हेठां आहे, त हिन ॿिन्ही ते टिनि जी टेबल पूरी वञे थी, हणी सघूं था। सही आहे। पर हिते असां न हणंदासीं। ठीकु आहे। कंफ्यूजन थींदी, आंसर साॻियो ई ईंदो। ठीकु आहे। छा कंदासीं? हे ई तरीक़ो कंदासीं। डिनोमिनेटर खे डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई कंदासीं। हिते 3 आहे, हिते 5, त 5 टिकी 15 15 अची वियो, ऐं 4 छिका 24। सही आहे। त 24/15 जवाबु त अची वियो, पर हे असांजो वधीक सिंप्लीफाई थींदो। अहिड़ो नंबर आहे असां वटि जेको हिन खे बि वंडे, हिन खे बि पूरो वंडे सघे थो। सही आहे। त ॿिनि जो खोड़ो हणंदासीं, ॿिनि जो त लॻंदो ई न, छो त हे असांजो 21 आहे, हे 32 आहे, हिन ते लॻी वेंदो ॿिनि जो, ऐं 15 ते न लॻंदो। हाणे टिनि जो था ट्राए करे ॾिसूं। ॾिसूं टिनि जो लॻे थो। 15 ते हणंदासीं, 5 टिकी 15, त टिनि जो 15 ते 5 दफ़ा खोड़ वियो। सही आहे। ऐं हिन ते 8 टिकी 24 पूरो वञे थो, त 8/5 असांजो जवाबु अची वियो। सही आहे। पर हिन खे ई जेकॾहिं असां टेबल डायरेक्ट हणूं आहे, पोइ सिंप्लीफाई कयूं आहे, त उहो बि करे सघूं पिया। उहो कीअं कंदासीं? ॾिसो, 6 ऐं 3 ते टेबल हणंदासीं। सही आहे। 1 टिकी 3 2 टिकी 6। हाणे हिते 2 बचो, हिते 1, त वधीक सिंप्लीफाई नथा थी सघनि। हाणे 4 ऐं 5 ते टेबल हणो, न लॻंदी, छो त हे असांजो 21 आहे, हे 32 आहे। ठीकु आहे। त हिन ते असांजो खोड़ो न लॻंदो। सही आहे। छा कंदासीं? हाणे हे बि वधीक सिंप्लीफाई न थींदा, हे ॿई बि न थींदा। हाणे पूरा थी विया। छा कंदासीं? मथियां मथियनि सां ज़रब कंदासीं, हेठियां हेठियनि सां ज़रब करे ऐं हेॾे जवाबु लिखंदासीं। त 4 ॾू 8 1 5 5, साॻियो ई अॻु में वांगुरु 8/5 असांजो जवाबु अची वियो। सही आहे।